कुफ्र जी फतवाउनि में इतिहाद इंतहाई ज़रूरी आहे। मुस्लमान तेसीं ताईं काफ़र नथो थी सघे जेसीं ताईं कुफ्र जो कसद मतिलबु इरादो न करे, बिला जमा कुफ्र खे पसंदि न करे, अणॼाणाई में काफ़र नाहे थींदो। कर्तबी तफ़सीर सूरत अल हिजरात जी आयत नंबर 2। उन इक़्तिबास मां मालूम थियो त जेकॾहिं कंहिं मुस्लमान खां ग़ैरदारी तौरु सबक़त लिसानी या जाहिलत जे करे बयान में, शाइरी में, गुफ्तगू में या को मिसाल वग़ैरह पेश करण में कुफ्र या कलमात अदा थी विया आहिनि त हू काफ़र न थींदो। कंहिंजे कुफ्र ऐं ईमान जो फ़ैसिलो करणु एतिरो आसान न आहे जेतिरो सोशल मीडिया इस्तेमालु कंदड़ जज़्बाती ऐं मुतशद्दिद क़िस्म जे मज़हबी माण्हुनि आसान सम्झो आहे। अहिड़ी नाज़ुक मालूमात में वात पटे कंहिं मुस्लमान खे काफ़र साबित करण जो इंतज़ारु करण बजाए ग़ैर मुतअसिब अहले इल्म तरफ़ रुजू कजे। बहुकुम हदीस जे हर मोमिन मुस्लमान मां सुठो गुमान रखिजे। जेकॾहिं अहिड़े इल्ज़ाम हेठि आयल मुस्लमान पंहिंजी अणॼाणाई या सबक़त लिसानी जी वज़ाहत करे त उहा वज़ाहत क़बूल कजे। बाक़ी दिलनि जो मामिलो अलाह जे हवाले आहे।